सिंध जे पाणीअ ते धाड़नि, नवनि कैनालनि जी तामीर ऐं वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक जे सॾ ते कराची में रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं एहतजाजी मार्च कयो वियो। मार्च में सिंधियाणी तहरीक सां गॾोगॾु अवामी तहरीक जे कारकुननि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। सिंधियाणी तहरीक जे मार्च में केतिरियूं ई माइरूं ॿारनि खे हंज ते खणी शरीक थियूं। सिंधियाणी तहरीक जे औरत कारकुननि जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां हो। रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं जो इलाइक़ो सिंधु दरिया ते धाड़नि ख़िलाफ़ उभर ॾारींदड़ नारनि सां गूंजंदो रहियो। सिंधियाणी तहरीक जो मार्च कराची प्रेस क्लब वारो धरणे ऐं जलसे में तब्दील थी वियो, जंहिंखे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो हुरुनिसा परीजो, बख्शल थलो ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॻवाननि चयो त सिंधु दरिया सिंध जे जियापे जो वाहिद ज़रियो आहे। सिंधी क़ौम पंहिंजे हज़ारे सालनि जी तहज़ीबी तारीख़ जे उहिञाण सिंधु दरिया जे तहफ़ुज़ लाइ आख़िरी दम ताईं विढ़ंदी। अॻवाननि चयो त चोलिस्तान रिथा वसीले पंजाब जी 60 लख एकड़ ज़मीन आबाद करे सिंध खे बंजर बणायो पियो वञे। दरिया खे वराइण जे लाइ सिंधियाणी तहरीक दरिया खे बचाइण जे लाइ असीं सम्झूं था त पाकिस्तान में पूरी असांजी सिंध जी जेका तारीख़ उन में 1.5 सदी खां असांजो पाणी जेका आहे पाकिस्तान थियण खां अॻु में असांजो फसे वियो, पर पाकिस्तान चयो आहे त असीं आज़ाद हिकिड़ी रियासत तौर ते आज़ाद वतन तौर ते शामिल थियासीं। असांजूं 3 नदियूं जेको विकिरो कयूं हुयूं, हाणे ही हर टाइम ते फ़ैसिलो करे रहिया आहिनि। हाणे 6 कैनाल ही था कनि। जेकॾहिं इहो 6 कैनाल कढियूं त सिंध बंजर थी वेंदी, सिंध तबाह थी वेंदी, सिंध खे पाणी कोन मिलंदो। अॻे ई जेका आहे बदीन ठठो इहे सॼा इलाइक़ा जेके अॻे बंजर थी विया। इंटरनेशनल लॉ पटांदड़ सिंधु दरिया में जेको बि तव्हां कैनाल कढो था, डैम कढो था, उनमें असीं लोवर रेपर आहियूं। असांजी परमिशन खां तव्हां कान था करे सघो। जेके गवर्नमेंट में जेके दुनियूं वेठियूं आहिनि, इन्हनि खे इहो मैंडेट ई न आहे त कंहिं क़ौम जे ख़िलाफ़ इन क़िस्म जो अमल कनि। इन हवाले सां ही हज़ारनि साल जी तहज़ीब आहे। 5000 साल 6000 सालनि जी तारीख़ी तहज़ीब रखण खां दुनिया जो पहिरियों तहज़ीब हिन सिंधु दरिया जे करे इहा तहज़ीब ॾाणी। उन जा असांजा नस्ल जेके आबाद हिन ते आबाद थिया। तव्हांजी हिन साज़िश जे ज़रिए इन अमल जे करिए सिंधी क़ौम पूरी हिन धरती तां ख़तम थी वेंदी। इहो सॼी तहज़ीब ख़तम थी वेंदी। तव्हां वञी रहिया आहियो हिकिड़ी क़ौम खे जेनोसाइड करणु। तंहिंजे करे असीं उनजे ख़िलाफ़ उथी खड़ा थिया आहियूं। असीं चऊं था पंहिंजी दरिया खे बचाईंदासीं। हीअ अॼु हज़ारनि जी तइदाद में सिंधियाणियूं आहिनि, ॿार आहिनि, इहे अॼु गॾु थिया आहिनि। इहो तव्हांखे पैगाम आहे त हिन सिंध दुश्मन अमल खां पोइ ते हटो। इहो फ़ैसिलो ऑलरेडी थियल पाकिस्तान जूं के असेंबली ऑलरेडी फ़ैसिलो करे चुकियूं आहिनि कालाबाग डैम जे मामले ते। कालाबाग डैम जे मामले ते बुनियादी ॻाल्हि ई आहे हुई त असांजो पाणी तव्हां खणो था, तंहिंजे करे कालाबाग डैम मुखालिफ़ आहे। हीअ बि कैनाल ठाहियो था, इहो बि पाणी था खणो न, त इहो ऑलरेडी 3 असेंबलियुनि फ़ैसिलो करे चुको आहे। तव्हां हुनखे वीटो करणु वञो पिया ऐं इन क़िस्म जा जेका तव्हां फ़ैसिला वठा था, जेका पाकिस्तान जे आइन में तव्हांखे परमिशन ई कोन्हे। हिन खे परमिशन जे लाइ तव्हांजी CCI उहा ॾियणु खपे, पर उनखां तव्हां सलाह कोन कई। इहो ग़लति करियो पिया, इलीगल एक्ट करियो पिया। इलीगल एक्ट खां पोइ ते हटो, पंहिंजूं सिफ़ूं बहितर करियो ऐं सिंधी माण्हू खे तबाह करण जी जेका साज़िश आहिनि पोइ ते हटो। असीं हिन खे बर्दाश्त न कंदासीं। चोलिस्तान कैनाल आहे पोणा 200 किलोमीटर ॾिघो आहे ऐं उहो कैनाल मां अलाए केतिरा ॿिया कैनाल निकिरंदा, सिर्फ़ु हिकिड़े कैनाल जी ॻाल्हि आहे। हाणे उहो पाणी किथां खणंदा, उहो सिंधु मां खणंदा। अच्छा, सिंधु में पाणी हिकु त पाणी जो इस्तेमालु बि सही कोन्हे को असां वटि, ऐं ॿियो पाणी ते अॻु में ई डैम ठाहे, अॻु में फ्लड्स कैनाल जेके आरज़ी तौर ते ठाहिया विया उहे मुस्तक़िल वहाया था वञनि। नतीजे त डाउन स्ट्रीम पाणी कोन थो वञे, नथो वञे त दरिया मरंदो। हाइड्रोलॉजिकल साइकिल आहे न, पूरो साइकिल आहे। ग्लेश पाणी जो समुंड में पवणु, समुंड में बुखार थी, बरसातूं थियणु, बर्फ़बारी थियणु, वरी बर्फ़बारी जो रिजल्ट तव्हां हिनखे किथे बि कट ॾींदव त उहो बचंदो कोन। ऐं हाणे बि असां सिंध खणी दरिया बचाव जी तरीक़े लीड करे रही आहे, पर हिन में पूरे मुल्क जे माण्हू खणो पवंदो। दरिया सिर्फ़ु पेर खां न बचंदो, दरिया खे मुंहं खां ग्लेशियर्स खां बचाइणो पवंदो। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त पोलर रीजन खां ॿाहिरि सभु घणा ग्लेशियर्स पाकिस्तान में आहिनि ऐं उनजे गिरण जो रेशो जेको आहे उहो 60 सैकड़ो तेज़ थी वियो आहे। छो कि सभिनी टक्साटन जे ख़िलाफ़ जिदोजहद ज़रूरत आहे। खाबी थोरो गॾिजी मुक़ाबिलो कंदी। मां सम्झां थो त असां पंहिंजो दरिया बचाईंदासीं, सॼी इंसान बीहंदी गॾु असां सां।
सिंधु दरिया ते ही नाहक धाड़ा हणी रहिया आहिनि। हींअर असां वटि अॻुवाटी पाणीअ जी इंतिहाई खोट आहे। हीअ असांजी धरती खे बंजर बणाइण चाहिनि था। असां पंहिंजी धरतीअ जी पंहिंजे दरिया जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं हिननि खे नापाक इरादनि में कामयाब कंदासीं। पहले भी कैनाल बनाए थे, कालाबाग डैम के लिए भी हमने बहुत जद्दोजहद की। अब कालाबाग डैम नहीं बना सके तो ये बहाना इनको मिल गया। हमारा रुख मोड़ रहे हैं सिंधु नदी का। सिंधु नदी पे 6 कैनाल निकल रहे हैं, ये कम नहीं है। हम कभी भी चुप करके नहीं बैठेंगे। अपनी पानी पे हम अपनी जान भी दे सकते हैं। नाले वारी रकासा शीमा करमाणी चयो त सिंधु दरिया ते कैनालनि वारो मसइलो सिंधी माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सिंधवासी पंहिंजी धरती ऐं वसीलनि जी बका लाइ पंहिंजी जान बि कुर्बान करे सघनि था। सिंध की धरती मैं समझती हूँ कि सिंध के आवाम की है। धरती उसकी होती है जो वहाँ रहता है, जो उसमें बीज बोता है, जो फसल काटता है, जो वहाँ पे खेती बाड़ी करता है, जिसका सदियों से मकाम है वहाँ पे। तो ये सिंध दरिया जो है ये तो सदियों से चला आ रहा है और सिंध दरिया के साथ साथ जो पूरी तहजीब है वो दुनिया जानती है। इंडस वैली सिविलाइजेशन बहुत बड़ी तहजीब है। उस तहजीब को एक तरह से अगर आप दरिया को सुखा देते हैं, उसमें से नहर निकाल के उसका पानी ख़त्म कर देते हैं, तो एक तरह से आप वो तहजीब को भी ख़त्म कर रहे हैं। तो ये एक बहुत ही तारीखी चीज़ हो रही है जिसको हमें रोकना है। पानी जो है वो दरिया से कितना आप निकालेंगे और कहाँ से वो पानी आ रहा है। आप पहाड़ काट रहे हैं, आप दरख्त काट रहे हैं, तो आप धरती को बंजर बना रहे हैं। तो ये है मसला और हम ये चाहते हैं कि सिंध का दरिया तो धरती को जरखेज करे, ये नहीं कि उसको बंजर बनाए। जलसे जी पुॼाणी ते ठराव मंज़ूर कंदे मुतालबो कयो वियो त सिंधुअ ते तकरारी कैनाल जी राबत जो मनसूबो फौरी तौर वापसि वरितो वञे। सिंधुअ जे पाणी ते 1.5 सदी खां लॻंदड़ धाड़नि जी हाज़िर सर्विस जज ज़रिए इंक्वायरी कराई वञे ऐं सिंध जे ज़मीनुनि जी अलाटमेंट रद्द कई वञे। करारदादनि ज़रिए कोटली डाउन स्ट्रीम ताईं घुर्बल पाणी पहुचाइण, इंतिहा पसंदगी पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं औरतुनि खे यूसी सतह ताईं नुमाइंदगी ऐं तहफ़ुज़ ॾियण जा मुतालबा बि कया विया। सिंधियाणी तहरीक जे मार्च बाद जलसे दौरान फ़नकारनि पारां गीत पेश करण खां सवाइ टैबलोज़ बि पेश कया विया।